केमिस्ट्री क्लास 9 बाब 8 केमिकल रिएक्टिविटी सबक 3 हिस्सो पहिरियों सोडियम मेटल आऊं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे जो लेक्चर जा मौजू आहिनि पोजीशन ऑफ सोडियम मेटल जी पीरियडिक टेबल में पोजीशन प्रॉपर्टीज उन जूं ख़ासियतूं ऐं सोडियम जा इस्तेमाल पोजीशन ऑफ सोडियम मेटल सोडियम अंसर जी पीरियडिक टेबल में पोजीशन इट इज 6th most abundant element and constitutes 2.87% of Earth's crust. ज़मीन जे मथे तह में 2.87% सोडियम जो हूंदो आहे ऐं 6 नंबर ते तमामु घणे मिक़दार में मिलंदड़ अंसर आहे. इट बिलोंग्स टू 1A ग्रुप. ही सोडियम आहे 1A ग्रुप में इन जो ताल्लुक़ आहे. थर्ड पीरियड ऑफ पीरियडिक टेबल. हीअं अचो त हे पहिरियों ग्रुप आहे उन में तव्हांखे सोडियम नज़र ईंदो ऐं वरी हीअं ॻणियो त पहिरियों पीरियड ॿियो पीरियड हे टियों पीरियड टे पीरियड में सोडियम आंसर जेको आहे असांजी पीरियडिक टेबल में मौजूदु आहे. सोडियम आंसर जूं ख़ासियतूं सोडियम इज़ सिल्वरी वाइट अल्कली मेटल. सोडियम जेको आंसर आहे उहो चांदीअ जे रंग वांगुरु चिमकंदड़ अछो थींदो आहे. इट मेल्ट्स एट 97.8 डिग्री सेंटीग्रेड 97.8 डिग्री सेंटीग्रेड ते रिझंदो आहे ऐं 881.4 डिग्री सेंटीग्रेड ते टहकंदो आहे. It is soft and can be cut with knife due to weak metallic bonding between their atoms. नरम थींदो आहे ऐं सूफ़ वांगुरु तव्हां उनखे छुरीअ सां कटे सघो था छो त उन जा जेके मेटालिक बॉन्डिंग हूंदी आहे उहा कमज़ोर हूंदी आहे. It violently reacts with water and forms sodium hydroxide and hydrogen gas. पाणीअ सां तमामु घणो वायोलेंटली रिएक्ट कंदो आहे ऐं सोडियम हाइड्रोक्साइड ऐं हाइड्रोजन गैस पैदा थींदी आहे. So it is kept in kerosene oil to prevent its reaction with moisture. तंहिंजे करे हिनखे केरोसिन ऑयल में घासलेट में रखियो वेंदो आहे त जीअं मॉइस्चर वग़ैरह सां इहो रिएक्शन करे सोडियम हाइड्रोक्साइड ऐं हाइड्रोजन गैस में बदिलजी न वञे. सोडियम जॾहिं पाणी में मिलाईंदासीं त सोडियम हाइड्रोक्साइड ऐं हाइड्रोजन गैस ठहंदी ऐं इहो विगोरस रिएक्शन हूंदो आहे. न सिर्फ़ु सोडियम पर उन जे ग्रुप जा लिथियम ऐं पोटेशियम पिणु केरोसिन ऑयल में रखिया वेंदा आहिनि. उहे पिणु इहा ई ख़ासियत रखंदा आहिनि त मॉइस्चर सां यानी पाणीअ सां इहो रिएक्शन करे सघनि था. केमिकल प्रॉपर्टीज़ कीमियाई ख़ासियतूं जेके सोडियम जूं आहिनि. सोडियम मेटल हैज़ शाइनिंग सरफेस बट इट्स अपीयरेंस बिकम्स डल ड्यू टू एक्शन ऑफ एयर. सोडियम धातु जेकॾहिं ताज़ो हुजे त उहो चमकंदड़ हूंदो आहे पर हवाए सां जेकॾहिं हुनजो रिएक्शन थी वियो त हुनजी उहा चमक जेका आहे आहिस्ते आहिस्ते डल थींदी वेंदी. सोडियम ऑक्सीजन सां रिएक्शन कंदो ऐं असांजो सोडियम ऑक्साइड में तब्दील थींदो वेंदो आहे. सोडियम रिएक्ट्स विद हेलोजन्स टू फॉर्म सोडियम हेलाइड. सोडियम धातु हेलोजन सां पिणु तकिड़ो रिएक्शन कंदो आहे बग़ैर कंहिं हीट जे सोडियम हेलाइड में तब्दील थी वेंदो. सोडियम खे ब्रोमीन सां असां रिएक्शन करायूं था पाण में मिलनि थियूं त सोडियम ब्रोमाइड में तब्दील थी वियो यानी सोडियम हेलाइड ठही वियो. हेलाइड तव्हांखे ख़बर आहे त हेलोजन ग्रुप वारनि खे सस ॾींदा आहियूं जिन में ब्रोमीन क्लोरीन फ्लोरीन ऐं आयोडीन अची वञनि था. उन्हनि सभिनी सां सोडियम ईअं ई रिएक्शन कंदो आहे सोडियम हेलाइड में तब्दील थी वेंदो. सोडियम रिएक्ट्स विद सल्फ्यूरिक एसिड टू फॉर्म हाइड्रोजन गैस. जेकॾहिं सल्फ्यूरिक एसिड सां सोडियम खे रिएक्शन करायूं था त हाइड्रोजन गैस पैदा थींदी आहे. सोडियम खे सल्फ्यूरिक एसिड में विधोसीं त सोडियम सल्फेट हिकिड़ो लूणु ठही पवंदो ऐं हाइड्रोजन गैस उतां लिबरेट थियणु शुरू थींदी आहे. सोडियम अंसर जा जेके इस्तेमाल आहिनि. सोडियम अंसर जेको आहे उहो अहिड़ो फ्लूइड आहे जेको हीट ट्रांसफर कंदो आहे. जेकॾहिं हुनखे न्यूक्लियर रिएक्टर्स में असां इस्तेमालु कयूं ही सोडियम जो जेको आहे सो लिक्विड हिन में असां न्यूक्लियर रिएक्टर्स में इस्तेमालु कंदो आहे. हिन में तमामु घणी गर्मी पैदा थींदी आहे. उहो इहो सोडियम जो जेको लिक्विड आहे उहो खणी करे ऐं उन हीट खे ट्रांसफर कंदो आहे ख़ारिज कंदो वेंदो. वरी असां मटाईंदासींसि त वरी तव्हांजी ॿी सोडियम ईंदी. वरी हिन मां जेका एक्स्ट्रा गर्मी पई थी निकिरे उहा जज़ब कंदी वेंदी आहे ऐं कूलंट तौर ते असां हिनखे इस्तेमालु कंदा आहियूं. इट इज़ यूज़्ड इन डिटर्जेंट प्रिपरेशन. जेकी बि सफ़ाई वारियूं शयूं आहिनि साबुण सर्फ वग़ैरह उन्हनि में असां सोडियम खे इस्तेमालु कंदा आहियूं. उन्हनि जी केमिकल रिएक्टिविटीअ जे करे मुरकब जेके ठहंदा आहिनि तॾहिं ई उहे डिटर्जेंट में तब्दील थी वेंदा आहिनि. ॿियो इहो आहे त हिनखे असां स्ट्रीट लाइट्स में इस्तेमालु कंदा आहियूं ऐं हिकिड़े फिके रंग जो शोलो जेको हूंदो आहे उहो सोडियम उन में ॿरंदो आहे. इहा हिन जी सुञाणप पिणु आहे. It is used as reducing agent in the extraction of calcium, zirconium and titanium. सोडियम जेको आहे उहो सुठो रिड्यूसिंग एजेंट आहे छो त उहो आसानी सां इलेक्ट्रॉन लूज़ करे छॾींदो आहे. तंहिंजे करे कैल्शियम ज़र्कोनियम ऐं टाइटेनियम खे एक्सट्रैक्ट करे सघिजे थो. उन जी जॻह ते वञी करे सोडियम
ॿिए आंसर सां मिलंदो, हिननि खे आज़ादु कंदो वेंदो ऐं हीअ असां आसानी सां एक्सट्रैक्ट करे सघूं था। सम कॉमन कंपाउंड्स ऑफ सोडियम एंड देयर यूज़ेस आर मेंशन्ड बिलो। कुछ सोडियम जा मुरकब ऐं उन्हनि जा इस्तेमाल हेठि असांजी टेबल 8.4 में ॾिनल आहिनि। मिसाल जे तौर ते सोडा ऐश, सोडियम कार्बोनेट, इन खे पाणी खे सॉफ्ट करण जे लाइ, हार्ड वाटर जेको हूंदो आहे कोड़ो पाणी ॿाढ़ो, उनखे मिठे पाणी में तब्दील करण जे लाइ या गजु ठाहे सघे अहिड़े पाणी में तब्दील करण जे लाइ असां सोडियम कार्बोनेट हार्ड वाटर में शामिल कंदा आहियूं। बेकिंग सोडा, सोडियम बाइकार्बोनेट, बेकिंग पाउडर तौर ते इस्तेमालु थींदी आहे, हेल्थ साल्ट तौर ते ऐं बिवरेजिस में पिणु इस्तेमालु थींदी आहे। लूणु आहे जंहिंजो तमामु वॾो इस्तेमालु आहे, हर फूड आइटम में इस्तेमालु थींदो आहे। सोडियम नाइट्रेट आहे जंहिंखे भाणनि में ऐं डायनामाइट में इस्तेमालु कयो वेंदो आहे। इन सां गॾोगॾु असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।